अगते चढ़ी आया करे तो छड़िया रस्ते में मिट्टी जूं ढेरियूं ठाहियो वेठो आ। बादशाह पंहिंजे काफिले सां मोटंदो आ, उन जी राणी उन सां गड्डा। बादशाह पंहिंजे धाम धूम सां अची रहियो आ। जेॾी महिल बहलोल फ़कीर ॾिठो त बादशाह अची रहियो आ। बादशाह खे ॾिसी करे उन मिट्टीअ में हथड़ा हणी करे ऐलान कंदो आहे को जन्नत वठण वारो। बादशाह ॾिठो सोचे हे फ़कीर जेकॾहिं जन्नत फ़कीर ॾियनि हा त पोइ मिट्टीअ में छला खेॾनि हा। बादशाह रवानो थी वियो। पोयां उन जी राणी अचे वई। राणी बीही चयो फ़कीर कहिड़ो ऐलान थो करी, जन्नत थो विकिरो कयां, छाजे एवज़ जन्नत ॾींदे? बहलोल फ़कीर चवंदो आहे इहो 9 लखो हार कढी मूंखे ॾे त जन्नत ॾियां। राणीअ देर ई कान कई, चे सस्तो सौदो आहे, चे वठ 9 लखो हार। 9 लखो हार ॾेई छॾियईं, जन्नत ॾे मिट्टीअ जी लप खणी ॾेई छॾियईं। राणीअ जो यकीन कामिल आहे, बिस्मिल्लाह करे ॿधी छॾियईं। महल में पहुती आ, बादशाह सां मुखातिब थी आ। बादशाह सौदो करे आई हाँ। बादशाह चयो मूंखे तो ते नाज़ आ, तू कदहिं भी घाटे जो सौदो कोन कंदी आ। सच थो चवी बादशाह, सौदो करे आई आ। कहिड़ो करे आई आ? मिट्टी कढी ॾेखारे थी, हीअ जन्नत वठी आई हाँ, तुंहिंजो तोहफ़े वारो 9 लखो हार ॾेई आई हाँ। बादशाह चयो दौलत जी त कमी नाहे, मगर मुझे तोहफ़े वारो हार ॾिनो थई। अहिड़ो घाटे जो सौदो मूं कॾहिं भी कोन सोचो हो त तूं सियाणी सेबती थी करे अहिड़ो घाटे जो सौदो कंदीअ। चवंदी आहे ओ मुंहिंजा घोट बादशाह, घाटे जो सौदो कोन्हे को, वक़्तु ईंदो ख़बर पवंदई ते अण ॾिठा सौदा कम जा हूंदा। रात थी आ, अख अख सां लगी। बादशाह भी सुतो पयो आ, राणी भी सुती पई आ। बादशाह ॾिसंदो आ, अजीब मंज़र में अची वियो हा। अहिड़ी जगह ते पहुतो हा जिथे सोन ऐं चांदीअ जा महल ठहिया पिया आहिनि। साम्हूं महल ठहियो पियो आ जिथे मुंहिंजे राणीअ जो नालो लिखियो पियो आ। अॻिते वधंदो आ, उन जे नौकरनि चाकरनि खां पुछंदो आ ही कंहिंजो महल आ? हे फलाणी राणी जो महल आ। परे थियो मुंहिंजी घरवारी आ, तुंहिंजी घरवारी उते आ, हिन वटि हिन जो महल आ। ही कहिड़ो मक़ाम आ? हे जन्नत में उन महल ख़रीद कयो आ। जॾहिं बादशाह पंहिंजे बादशाहीअ जे ज़ोर ते ईअं उछल ॾियण जी कोशिश कंदो आ, तव्हां केरु थींदा? मुंहिंजे राणीअ खां रोकण वारा। हीअं जो कयईं, बाह लॻी वई, अखियूं खुली वयूं। निहारे त मां त पंहिंजे महल में सुतो पियो हा, निंड हराम थी वई। राणीअ पुछो छाहे? चई जेको आहे सुबुह ते ॻाल्हाईंदासीं। सुबुह जो सवेल बिना खाइण पीअण जे उन बादशाह अलाए केतिरा जानवर दौलत जा भरिया सिधो उन रस्ते ॾे राही थी वियो। जॾहिं वञे त ॾिसे साॻियो ई फ़कीर बहलूल वेठो आहे। मिट्टीअ जूं ढेरियूं लॻियूं पयूं आहिनि। होको ॾेई रहियो आहे को जन्नत ख़रीद करण वारो। बादशाह चयो हा आयो हा जन्नत ख़रीद करण। बहलूल क़ीमत छा वठंदे? बहलूल चयो बादशाह इहा बादशाही मूंखे ॾे, हिन रस्ते ते वेही करे होका ॾे त जन्नत ॾे। बादशाह चयसि ईअं छो थो करे? कल त 9 लखे हार ते पे ॾिनई, अॼु खणी 5 हार वठ, अॼु खणी 10 हार वठ। बहलूल फ़कीर जवाब ॾिनो बादशाह कल सौदो अण ॾिठो कयो हई, अॼु यार ॾिसी वाइसी पोइ सौदो करण आयो आ। ओ मुझा सोना ही अण ॾिठो जेको सौदो आ, ईअं तूं न समझजा त मां कंबर खां आयो हां, वक़्तु ज़ियान कयो थम, मां फुलजी खायो हां, वक़्तु ज़ियान कयो थम। हरगिज़ न, मुंहिंजो करीम रब ॾिसी रहियो आ, ॼाणी रहियो आ। घर खां निकितो आ, उन करीम रब खां ॿुझाई कान्हे। उहो करीम रब ऐलान करे रहियो आ इन्नल लज़ीन यख़शौन रब्बहुम बिल ग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर।
मुझो मौला पांजे सुहणे कुरान करीम में पांजे महबूब जे गुलामन के बुधाए रहो आ। ओ मुझे महबूब जा परवानो, ओ मुझे महबूब जा गुलामो, ओ मुझे महबूब जा आशिको। मत ये समझो त 1400 साल अगुवारे दिल भरते ईमान आंदो थो। मत ये समझो त न डिठो ईमान जो सौदो किया मां रब थी करे वायदो थो कया तहां अण डिठो जेको सौदो कयो आ मां अल्लाह तव्हां के बख्शे त छॾींदुस पर लहुम मग़फ़िरत तव्हां जा गुनाह त माफ़ कंदुस पर व अजरु कबीर मां अल्लाह जे ज़ात अञा वॾो अजर तव्हां जे लाइ तयार करे रखियो आ। मौला कहिड़ो आ रब चवे थो अखियूं बूटियो कबर में पहुचो त पहिरीं पंहिंजे यार जो दीदार करायां वॾो अजर।